22 शर्त मंसूर पाकिस्तान IMF सां लिखत वारे मुआहदे ते सहियूं करे छॾियूं। नाड़ी वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं स्टेट बैंक जे गवर्नर लिखत मुआहदे ते सहियूं कयूं। मुआहदे ते पाकिस्तान ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन सहूलियतूं मरहलेवार ख़त्म कंदो। गैस टैरिफ तब्दील कयो वेंदो। बजट में भाण ऐं जीत मां दवाउनि ते 5% फेडरल एक्साइज़ ड्यूटी लागू कई वेंदी। वफ़ाक़ी आईनी अदालत जी तजवीज़ सभ खां पहिरीं क़ाइदे आज़म पेश कई हुई। क़ाइदे आज़म जी तजवीज़ हुई त वफ़ाक़ी आईनी अदालत आईनी बुनियादी हक़नि जा मामला ॾिसे। क़ाइदे आज़म जी तजवीज़ हुई त सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपील ॿुधे। क़ाइदे आज़म जी तजवीज़ हुई त टहीं एपेक्स कोर्ट क्रिमिनल कोर्ट ऑफ अपील हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट। आईनी तरमीम बाबत पार्लियामेंट की ख़ुसूसी कमेटी जो इजलास कुछ देर में शुरू थींदो। खुर्शीद शाह, आज़म नसीर तारिक, फारूक सत्तार, वाजा परवेज़ अशरफ इजलास में शिरकत लाइ पहुची विया। बैरिस्टर गुहर ऐं उमर अयूब ऐं ॿिनि ते ॿधल पीटीआई वफ़द इजलास में शिरकत लाइ पहुतल। हर पार्टी जो हक़ आहे त उहा कंहिं सां ॻाल्हियूं करणु चाहे थी। जमात इस्लामी हेल ताईं आईनी तरमीम मसवदे ते ख़दशात ज़ाहिर न कया आहिनि। जमात इस्लामी चवंदी त ॾिसी वठंदासीं। कराची एयरपोर्ट पेशो थियल आपघाती बम धमाके के केस में अहम अगबराई। आपघाती धमाको पाक चीन गांडापा ख़राब करण की साज़िश करार। CDD धमाके की शुरुआती रिपोर्ट दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾी। रिपोर्ट में चए पियो त आपघाती धमाके में पाबंदी पियल तनसीब DLA मुलविस आहे। दहशतगर्दनि मुल्क दुश्मन पढ़ी ॻुझी एजेंसी की मदद सां धमाको कयो। दहशतगर्दनि पंहिंजी गाॾी चीनी शहरनि की गाॾी वेझो आणे धमाको कयो। धमाके में ॿिनि चीनी शहर समेत 2 ॼणा माची विया ऐं 12 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया। 15 गाॾियूं तबाह थी वयूं। धमाके जो केस दहशतगर्दी समेत 2 कलमनि ते दाख़िल कयो वियो आहे। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले कुरम में बिंदुरेन में छेड़ो 11 ॼणा माची विया। 6 ज़ख़्मी। DC मौसम फारिंग जो वाक़ियो कंचली सही वारे इलाइक़े में पेश आयो। इलाइक़े में पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस की नफ़री पहुची वई आहे। फारिंग वाक़े की जांच कई पई वञे। दुनिया के गंदलन तरीन शहरन में पाकिस्तान जा 2 शहर शामिल। एयर क्वालिटी इंडेक्स मूजिब लाहौर दुनिया के गंदलन शहरन में पहिरीं, कराची 3 नंबर ते आहे। ॿिन्ही शहरन जो हवाई मयार इंतहाई हानिकार करार ॾिनो वियो आहे। लाहौर जो एयर क्वालिटी इंडेक्स 299, कराची जो 181 रिकॉर्ड कयो वियो। अरबी समुंड में हवा जो घटि दबाव वधीक शिदत इख्तियार करण जो ख़दशो। परॾीही मौसमियात माहिरनि मूजिब सामूंडी तूफ़ान ठहण ते उन जो रुख़ ओमान यमन ॾांहुं हलण जो इम्कान आहे। सिस्टम सां सिंध जे सामूंडी पटी ते का सरगर्मी न पिया ॾिसनि। 14 या 15 अक्टूबर खां पाकिस्तान जी सामूंडी पटी ते हवाउनि जी रफ़्तार वधी सघे थी ऐं समुंड में ॿोॾि थी सघे थी। कोट गुलाम मोहम्मद पेशो नीगरी नौजवान जा फाहू लॻल लाशत। ॻोठ वहीद फारम में 13 वरियें जी कविता ऐं 25 वरियें जे अखराज पीर जा लाश मिलिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कया। भोजपुर में अरिड़हं ॾींहं अॻु थियल 4 ॼणनि जी बाज़ाबी लाइन डसाइबे ते धरणो। रोड ब्लॉक, गाॾी जूं कतारूं बीठी वयूं। एहतजाज कंदड़ जो मुखी मंसूर असदुल्ला, इरफान ऐं हीरुद्दीन बुगटी के बाज़ाब कराइण जो मुतालबो। धरती टीवी तुझा मेला सदाई प्यार।
मचन। सिंध जा चैनल तुंहिंजा मेला सदाई पिया मचन। तुंहिंजा मेला सदाई पिया मचन। हो तोखे मारुनि जूं दुआऊं आहिनि। तुंहिंजा मेला सदाई पिया मचन। तोखे मारुनि जूं दुआऊं आहिनि। धरती मेगा फैमिली फेस्टिवल हैदराबाद में माण्हुनि जूं दिलूं खटे वरितियूं। 3 ॾींहंनि पारो मेगा फेस्टिवल अॼु ॿिए ॾींहुं बि जारी। शाम धारे सिंध जा नाले वारा फनकार सुर बिखेरींदा। हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल हज़ारे शहरी फैमिली सां गॾिजी लुत्फ़ अंदोज़। राणी पार्क में हर तरफ़ रंग ई रंग निकिरी पिया। हैदराबाद की अवामी तफरी लाइ धरती टीवी ऐं सोप इंडिया ग्रुप तरफां सजायल मेगा फैमिली फेस्टिवल जारी। रात देर ताईं नामयारनि फनकारनि दीबा सहर, मास्टर वली, फिसा मारवी ग्रुप ऐं ॿियनि फन जो मुज़ाहिरो करे दाद वसूल कयो। नौजवान तोड़े वॾनि जो गीतनि ते रक़्स ॾिसण वटां मज़ाहिया फनकारनि अली कुलमलाई, सोराब सुमरो बि चर्चनि ऐं भोगनि सां माण्हुनि खे खिलाए खीरो करे छॾियो।